पांजी विलायत पान बयान न कंदो आ बल्कि लिकाईंदो आ त मां आजिज़ आहियां बानो आहियां पीराने पीर दस्तगीर महबूब सुभानी गौस समदानी शाहबाज लामकानी हजरत सैयदना अब्दुल कादिर जीलानी जॾहिं एॾो वॾो वलीउल्लाह एॾो वॾो शान वारो पर पाण फरमाईंदा मां अल्लाह जो आजिज़ बानो आहियां पांजी आजिज़ी पेश फरमाईंदा हुया इनकसारी पेश कंदा हुया इन जो मतलब इहो न आहे त पीराने पीर चयो त मां आजिज़ बानो आहियां त वलीउल्लाह कोने को विलायत अथसी कोन पीराने पीर वटि विलायत न आहे न सोने दस्तगीर जो त शान इहो आहे जो हर वलीअ जे कुल्हनि ते सोने दस्तगीर जो कदम आहे समझो था पीराने पीर फरमायो मां आजिज़ आहियां त जो तव्हां सभई चवंदो साईं आजिज़ आहे इनकसारी आहे हाँ मिसाल तौर हिकिड़ो तव्हां खे मिसाल ॾियां बाबा तव्हां आयो परे परे खां पंध करे मूं चयो बाबा तकरीर दौरान मां चयो मां हिकिड़ो आजिज़ आहियां कम इल्म आहियां कम कुल आहियां जाहिल आहियां मूं पंहिंजी इंतज़ारी कई हाणे तव्हां ॻोठ वेंदो को साईं मुंहिंजा घोटकी मां आयो को कानपुर महर मां आयो को किथां आयो को आदिलपुर मां आयो हर को ॾे पंहिंजे ॻोठनि वियो उते ॻाल्हि हली बाबा फिलाणी नात पढ़ी फिलाणे माण्हू नात पढ़ी फिलाणे माण्हू नात पढ़ी फिलाणे माण्हू हीअ ॻाल्हि कई पोइ हिकिड़ो साईं हुयो जाहिल हुयो उन तकरीर कई अरे जाहिल वरी तकरीर कंदो जाहिल वरी तकरीर करे ईअं कीअं थो थी सघे चई त जे बाबा उन पाण चयो विठल साईं पाण चयो मां जाहिल आहियां अरे हुन त आजिज़ी कई तॾहिं चई मां जाहिल आहियां मिसाल तव्हांखे सम्झाइण जे लाइ हुन त आजिज़ी कई तॾहिं चई मां जाहिल आहियां तव्हांखे हक़ नथो पहुचे जो मुंहिंजो वॾो मूंखे चवे मुंहिंजो वॾो हुज़ूर क़िबला आलम दिलबर साईं हिते अचनि दिलबर साईं मूंखे फरमाए तव्हां सम्झण जी ॻाल्हि आहे पुट थोरो ध्यानु मूं ॾे ॾिजो दिलबर साईं मूंखे चवे त मां जाहिल आहियां त इहा मुंहिंजे लाइ सनद बणिजी वेंदी पर दिलबर साईं चवे तूं आलिम आहीं मुंहिंजे लाइ सनद बणिजी वेंदी तव्हां मां को घटि माण्हू चवे इहो माण्हू फिलाणो जाहिल आहे इहा तौहीन आहे वॾो चवे सनद हूंदी आहे अबू जहल अबुल हकम सॾींदा हुया हुनखे अबू जहल खे अबुल हकम चवंदा हुया माना हिकमत जो पीर वॾे शान वारो वॾो इल्म वारो वॾो दाना अबुल हकम मदीने वारे साईं हिकिड़ो दफ़ो फरमायो अबू जहल जो पीर पूरी ज़िंदगी पूरो कुरैश बल्कि पूरी दुनिया अॼु ताईं चवे थी पई अबू जहल माना जहल जो पीउ महबूब वॾा हुया नंढा भली अबुल हकम सॾिन हिकमत जो पी सॾिन सनद नथी महबूब फरमायो अबू जहल या सनद बणिजी वई हमेशा हमेशा जे लाइ जाहिल बणिजी वियो हाणे वॾो चवे नंढे खे त इहा सनद बणिजी वेंदी आहे हबीबन करीमन खे अल्लाह फरमायो कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम महबूब तू फरमाए मां जेकरे चवंदुसि तुंहिंजे लाइ सनद बणिजी वेंदी मां जेकरे चवंदुसि इहा हकीकत बणिजी वेंदी मां जेकर अल्लाह ईअं चई सघे पियो त अंत बशरुल इंसान इंसाननि वांगुरु तूं बशर आहीं मिसलल इंसाननि मिसल आहीं अल्लाह चई सघियो पे अल्लाह फरमाए सघियो पे पर रब ईअं न चयो कुरान जो लफ्ज़ माना ख़ेज़ आहे रब फरमायो कुल इन्नमा अना बशरुम मिसलुकुम महबूब तू चओ नबी तू चओ मुंहिंजा महबूब तू फरमाए तू दुनिया वारनि खे चओ मां तव्हां जहिड़ो बशर आहियां मां चवंदुसि त इहा सनद बणिजी वेंदी तू चवंदे दुनिया वारा चवंदा महबूब आजिज़ी था कनि महबूब तवाज़ो था कनि महबूब इनकिसारी था फरमाइनि पिया समझो था कि न कोन था समझो महबूब के अल्लाह चवे हा त पोइ इहा वाज़ेह ॻाल्हि थी वञे हा महबूब इंसाननि जहिड़ा इंसान आहिनि महबूब बशरनि जहिड़ा बशर आहिनि पर रब पाण न चयो बल्कि महबूब खे चयो कुल महबूब तू फरमाए तू चओ तू चवंदे त इहा तुंहिंजी आजिज़ी ऐं इनकिसारी आहे मां तोखे बशर न चवंदुसि मां तोखे इंसाननि जहिड़ो न चवंदुसि जॾहिं मां अल्लाह ताला जॾहिं तोखे पुकारींदुसि त बशर न चवंदुसि या अय्युहन नबी ओ गैब जी
ख़बरुन बुधाइण वारा मां जॾहिं चवंदुसि या अय्युहर रसूल ओ अल्लाह जा मोकिलियल रसूल जॾहिं मां चवंदुसि बशर न चवंदुसि या अय्युहल मुज़म्मिल ओ चादर चेहरे ता हटाइण वारा मां चवंदुसि या अय्युहल मुदस्सिर ओ चादर ओढ़े सुम्हण वारा मां जॾहिं तोखे मुखातब कंदुसि तोसां खिताब कंदुसि बशर न चवंदुसि वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा तुंहिंजे चेहरे जा कसम खणंदुसि तुंहिंजे ज़ुल्फ़ुनि जा कसम खणंदुसि ओ महबूब मां तोखे बशर न चवंदुसि यासीन ओ सरदार वल क़ुरआनिल हकीम हिकमत वारे क़ुरान जो कसम इन्नक लमिनल मुरसलीन महबूब तू ते रसूलन मजा रसूल आई ओ मुझा महबूब मां तोखे बशर न चवंदुसि जॾहिं मां चवंदुसि इन्ना अरसलनाक शाहिदा तोखे हाज़िर नाज़िर बनाए मोकिलियो आ मुबश्शिरन व नज़ीरा तोखे खुशखबरी ॾींदड़ बनायो आ तोखे ड्रेजारींदड़ बनायो आ ओ मुझा महबूब मां ईअं न चवंदुसि त तूं बशर आहीं मां चवंदुसि दाइयन इलल्लाह बिइज़्निही तू अल्लाह जे हुक्म सां दुनिया वारनि खे रब ॾे सॾण वारो बणिजी आयो ही मां अल्लाह बशर न चवंदुसि वसिराजम मुनीरा अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ महबूब मां चवंदुसि सिराजम मुनीरा ओ लजपाल नबी तोखे रोशन सिज बनाए मोकिलियो हथ में चओ सुभान अल्लाह अब वाज़े थी वई ॻाल्हि कि न कोन थी वई कुल इन्नमा न बशरुम मिस्लुकुम जी ॻाल्हि वाज़े थी तव्हांजी बाक़ी जेकर अञा दलील घुरंदो त इंशाअल्लाह अंबार आहिनि असां वटि महबूब करीम के रब पाण चयो त महबूब चओ मां तव्हां जहिड़ो बशर आहियां अड़े समझण जी ॻाल्हि आहे अबू बकर खे चवनि था महबूब हे कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम जॾहिं आयत नाज़िल थी हुई त इन जो खिताब तफसीर लिखनि था इब्ने कसीर खोल कुर्तबी खोल साईं मुंहिंजा तफसीर बेज़ावी खोल जेको तफसीर खोलींदे जेको मुफस्सिर खोलींदे त इहा आयत महबूबन करीमन मोमिनन के न फरमाई हुई काफरन के फरमाई हुई मुशरिकन के अबू जहल के चवण जे ला अल्लाह हुकुम दिनो हुयो उतबा के अबू सुफियान के शैबा के मक्के जे काफरन के ताइफ जे काफरन के अरब जे मुशरिकन के जडे महबूब ते जुल्म कयन महबूब जे मथा अजियतूं दिनन त हबीबन करीमन के रब फरमायो तू फरमाए महबूब मां तव्हां जहिड़ो बशर आहियां वरी अबू बकर के फरमाइन पिया उमर के था चवन उस्मान के था चवन अली के था फरमाइन रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन पंहिंजे असहाबन के था चवन त अय्युकुम मिसली तव्हां में त मूं जहिड़ो को आहे ई कोन हिकमत कुरान जी हिकमत वडी हिकमत आहे इहा हिकमत हिकड़ी ॻाल्हि तव्हां खे समझाया जॾहिं महबूब मुस्तफा करीम नबूवत जो ऐलान फरमायो त पंहिंजा दुश्मन बणिजी विया दोस्त धारिया बणिजी विया चाचो दुश्मन बणिजी वियो मामा दुश्मन बणिजी विया अज़ीज़ दूर हटी विया हबीबन खे अज़ियत ॾियण लॻा मुंहिंजा महबूब हलंदा हुया त को पत्थर हणंदो हुयो को महबूब जे मथा गंदगी उछलाईंदो हुयो हबीबे किबरिया नमाज पिया पढ़न बैतुल्लाह शरीफ जे आॾो को हिकिड़ो ज़ालिम आयो उठ जो ओझ मुंहिंजे नबी जे मथा रखे वियो आहे लजपाल नबी ताइफ जे मक़ाम ते विया आहिनि कन पत्थरनि हया तलवारुनि जा घाव कया कुत्ता पोयां लॻाया कुत्ता जे महबूब जे कदमनि ते किरी पिया आहिनि
जानवरन के सुञाण हुई इंसानन के सुञाण न पई एतरो महबूब जो जिस्म जख्मी थी वियो आ जो महबूब जे जिस्म अंबरी मां रत वही हलण लगो आ अरे को इंसान के इंसान ते एतरो जुल्म न कंदो आ एडो के इंसान जे मथा एडी जुल्म ज़ालिमाना अंदाज न अपनाइंदो आ जेतरो अबू जहल उतबा शेबा मुझे महबूब के अजियत दिनी मदीने वारे के अजियत रसाई हद का वदीक अल्लाह जे हबीब के तकलीफ रसाई वई हबीबन करीमन के अल्लाह ये फरमायो महबूब चो नबी न था मनो त भली न मनो रसूल न था मनो न मनो मुखे अल्लाह जो पैगंबर न था मनो भली न मनो पर एडो जुल्म था कयो एडो मुझे खानदान जो पानी बंद कयो 3 सालन ताई सोशल बाइकॉट कयो वियो महबूबन सा पण फरमाइन था हेडो जुल्म कयो अथव घट में घट इन्नमा अन बशरुम मिस्लुकुम मां बि तव्हां जहिड़ो इंसान आहियां तव्हां वांगुरु इंसान बणिजी आयो आहियां भला माण्हू नथा त जेकॾहिं नबी नथा मञो न मञो रसूल नथा मञो न मञो घट में घटि इंसान त मञो मुंहिंजे साथियुनि ते ज़ुल्म कयव मुंहिंजे अज़ीज़नि ते ज़ुल्म कयव मुंहिंजे मथां ज़ुल्म कयव एॾी दीदा दिलेरी ॾेखारियव छा इंसान बि नथा मञो मूंखे बशर बि नथा मञो घट में घटि इंसान त मञो मां बि इंसान बणिजी आयो आहियां समझो था हबीबन करीमन वज़ाहत फरमाई एडो जुल्म जी बाहिबारी अथव घट में घटि मूंखे इंसान त मञो न घट में घटि मूंखे माण्हू त मञो न मां बि आयो आहियां इंसान जी सिफ़त खणी आयो आहियां बशरी सिफ़त खणी आयो आहियां तॾहिं महबूबन करीमन फरमायो मां तव्हां जहिड़ो बशर आहियां काफ़रनि खे फरमायो पर पंहिंजे असहाबनि खे फरमाए हुननि खे मूं वज़ाहत जे तौर चयो हुयो मां तव्हां जहिड़ो बशर आहियां पर ए अबू बकर ए उमर ए मुंहिंजा असहाबियो जॾहिं तव्हांजे मथां हक़ीक़त वाज़े थी चुकी त गौर सां ॿुधो तव्हां में को बि इंसान मूं जहिड़ो आहे ई कोन पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह महबूब मुस्तफा करीम हजरत बर्रा बिन आजिब तो चवे मदीने वारे साईं जो चेहरो मुबारक एडो हसीन हुयो जो चोटी जे चंड खां सोणो मुझे महबूब जो चेहरो हुयो बुखारी जी हदीस ये वरी सुनन दारमी जी हदीस हजरत सैयदा रबी बिनत मावज खां के रिवायत कई के पुछा कई त अम्मा बुधा महबूब मुस्तफा के तो कीअं ॾिठो जे दी लो रअयतहू रअयत शम्स तालिअतन मुझे महबूब जो चेहरो एडो चमकदार हुयो जे सिज महबूब जे चेहरे में उभरी रहियो हुजे सुभान अल्लाह हजरत अबू हुरैरा का रिवायत जे तुम मार आई तो शैअन अहसन मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अन्न शम्स तजरी फी वजही मु महबूब जड़ो हसीन कदे न डिठो जो एडो सोनो चेहरो हुयो गोया के सिज महबूब जे चेहरे में हली रहियो सुभान अल्लाह कान रसूलुल्लाह हजरत कब तो चवे कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इजा सुरस्तनार वजहुहु हत्ता कअन्नहु कितअतु कमरिन व कुन्ना नअरिफु ज़ालिका मिन्हु कब तो चवे जडे महबूब खुश थींदा हुया
जड़े महबूब खुश थींदा हुया त जे चोडी जे चंद्र में चमकार थी विंदा आहिन नूर जी लाट निकरंदी आ महबूब खुश थींदा हुया त संदन चेहरो इए चमकी पवंदो हुयो गोया के चंद्र जो टुकड़ो हुजे कित अतो कमरिन चंद्र जो टुकड़ो हुजे महबूब जो चेहरो चंद्र जो टुकड़ो महसूस थींदो हुयो सुभान अल्लाह साहबी चवंदा महबूब जे चेहरे मां असां खुशी महसूस करे वठंदा हुयासीं त महबूब जो चेहरो केॾो न हसीन आहे केॾो न सुहिणो सुभान अल्लाह महबूब मुस्कुराईंदा हुया त चेहरे अनवर मजा बल्कि दंदन मुबारकन में हीअं विथी हूंदी विचे दंद में पेरियां जेके मथा सनाया वारा दंद आहिनि इन्हनि ॿिन्ही में विथी हूंदी हुई ऐं विथी मजा अहिड़ा श्वा निकिरंदा हुया जो महबूब ईअं मुस्कुराईंदा हुया साहबी चवनि था त ईअं नूर निकिरंदो हुयो जो साम्हूं बीठलनि जा पाछा दीवारुनि ते नज़र ईंदा हुया बाबा ये सामो बत्ती बार जे गिलास जे आडो बत्ती बार जे त हिन जो पाछूलो भित ते नजर ईंदो उंदे हुजे ये बत्ती बार जे त हिन जो पाछूलो भित ते नजर ईंदो दीवार ते नजर ईंदो साहबी चवनि था महबूब जे चेहरे मां नूर निकरंदो हुयो रोशनी निकरंदी हुई असहाबन जा पाछा दीवारुनि ते नजर ईंदा हुया वरी जो सुभान अल्लाह खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज नजर सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखी दे दिलबर झको थियो जोहर जान बजे त जमाल सी लतीफ सुनो तो फरमाए चंद्र चवा ए सच जे मठिया मूर न भाईए कदे उभरी सनड़ो कदे उभरी गच मुंह में बरई मच तब मट न भाया महबूब जे से सिजन उभरन 84 चंद्रन लिल्लाह रिय प्रियन उंदा हो मां भाइया चो सुभान अल्लाह हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे जा कसम अल्लाह पाण खया चेहरे जा कसम खया महबूब जी उम्र जा कसम खया महबूब जे ज़माने जा कसम खया महबूब जे सीने जी गाल कई महबूब जे पुठीअ जी गाल कई महबूब जो शान बयान कयो इज्जत बयान कई अजमत बयान कई अल्लाह पाण बयान कई नामूस महबूब जी अल्लाह बयान कई मदीने वारे जो मीलाद रब बयान कयो महबूब करीम जो अचण रब बयान कयो महबूब जो वञण रब बयान कयो महबूब बीठा आहिनि रब बयान कयो महबूब वेठा आहिनि वेहण रब बयान कयो महबूब उथन रब उथण बयान खणी मथे निहारन रब पाण कुरान में वही नाज़िल निमाज़ में बीठा हुया हबीबन करीमन नेण आसमान ॾे खया अल्लाह फरमायो कद नरा तकल्लुब वजहिक फिस समाए फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा महबूब तो नेण खणी असां के जो ॾिठो त असां वरी तो महबूब के ॾिसी रहिया हुया समझी तो कि न कोन तो समझी मुजादा पो एड़े महबूब जो मिलाद मल्हाइबो मल्हायो था कि न कोन था मल्हायो आशिकन जे ला सजो रबीउल अव्वल सजो साल महबूब जो मिलाद महदूद ना है दिहाड़ो अगरचे 12 रबीउल अव्वल पर मिलाद 12 महीना अल्हम्दुलिल्लाह मल्हाईंदा रहंदा महबूब जी अचण जी खुशी मल्हायो महबूब जी ॾिनल राह ते अमल कयो लजपाल नबी जे उन रस्ते ते अमल कयो महबूब मुस्तफा करीम जे ॾिनल राह ते अमल कंदो त रब राज़ी थींदो रब जो हबीब राज़ी थींदो मदीने वारे साईं फरमायो त जेको मुंहिंजी ॾिनल राह ते अमल करे मुंहिंजी मोहब्बत सीने में रखे मुंहिंजी चाहत रखंदे मुंहिंजे ॾिनल रस्ते ते अमल कंदो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद मुस्तफा उहो मुंहिंजे ॾिनल रस्ते ते अमल करण वारो हीअं जन्नत में गॾु वेंदासीं ॿई आंगरियूं महबूबन मिलायूं पोइ तूं महबूबन सां गॾु हीअं वञणु चाहीं थो जन्नत में कहिड़ो कहिड़ो वञणु चाहे थो
सभई वञण चाहियो था अदा मदीने वारे साईं जे फरमान ते अमल कयो मुस्तफा जी ॾिनल राह ते अमल कयो महबूब मदीने वारे ताजदार जे ॾिनल रस्ते ते जेतिरो अमल कंदो अल्लाह जी मेहरबानी जो नुज़ूल ओतिरो तव्हांजे मथां थींदो गुनाहनि जा कम छॾियो बेहयाई जा कम छॾियो ये दाढ़ी हबीबन करीमन फरमायो त दाढ़ी के माफ़ी ॾियो वाफुल्लुहा कसु शवारिब मुछूं कटायो दाढ़ी के माफ़ी ॾियो हबीबन करीमन फरमायो साहबी वेठा हुया त मजूसिन जो हिकिड़ो काफ़िलो आयो वफ़द आयो मजूसिन जो तन जूं दाढ़ियूं कूड़ियल हुयूं मुछूं वॾियूं रखायल हुयूं वॾियूं मुछूं हुजनि छह पर दाढ़ी कूड़ियल हुजनि हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त असां माण्हुनि खे मोमिननि खे दाढ़ी रखण जो हुकुम ॾींदो आहियां ऐं मां मुछुनि कटाइण जो हुकुम ॾींदो आहियां त मुंहिंजा उम्मती जेकॾहिं आयो त दाढ़ियूं रखो मुछूं कटायो हाणे वरी कम ई उल्टो थी वियो कम उल्टो थियो मुछूं वॾियूं रखाईंदासीं मोटरसाइकिल जा हैंडल हूंदा आहिनि न उहे वॾियूं हाड़ी का मुछूं रखाईंदा न दाढ़ी रखायो दाढ़ी चेहरे जी सूं हवा हबीबन करीमन फरमायो त क्या जन्नत में जेके बि माण्हू वेंदा तंहिंजे चेहरनि ते दाढ़ियूं हूंदियूं ओ नौजवान छोकरो थींदो आहे न ईअं हुनजे चेहरे ते नंढियूं नंढियूं दाढ़ियूं हूंदियूं नौजवान ताज़ो ताज़ो जवान थींदो आहे नंढी दाढ़ी पूरी दाढ़ी कंहिं बि जन्नती जे चेहरे ते न हूंदी हबीब किबरिया जे चेहरे मुबारक ते हूंदी महबूबन करीमन फरमायो पोइ मुंहिंजी मुशाबिहत रखो मुंहिंजे ॾिनल राह ते अमल कयो दुनिया में मूं दाढ़ी खे पसंदि कयो आख़िरत में मूं दाढ़ी खे पसंदि कयो तव्हां बि सभई दाढ़ी खे पसंदि कयो न सिगरेट न पियो नशो न वापरायो गुनाहनि जा कम न कयो गरीबनि मिस्कीननि जे मथां ज़ुल्म न कयो ज़ुबान ते गार पई हलंदी आहे कि न गारियूं न ॾियो दड़को न ॾियो कंहिंखे मोहब्बतूं पखेड़ियो चाहतूं पखेड़ियो मदीने वारे साईं जा सच्चा आशिक थियो जेको फरमान ॿुधो उन जे मथां अमल कयो मदीने वारे जे राह ते अमल कयो ही जहान बि वाह वाह त हो जहान बि वाह वाह अल्लाह ताला शाल मुझो चवण तवाजो बुधण पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए वमा अलैना बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अल्लाह असांजा गुनाह माफ़ फरमा खताऊं दरगुजर फरमा मौला उहे कम करा जिन में तू राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी थे कर्ज वारनि जा कर्ज ला बीमारनि खे शिफ़ा अता फरमा साइलनि जा सुवाल पूरा फरमा मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान फरमा बीमारनि खे शिफ़ा अता फरमा हे मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत